अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां सौराब सूमरो ऐं मां हिन वक़्तु मौजूदु आहियां खादमे सकाफ़त नूर मेमण हालाई जे हिन डिस्प्ले सेंटर ते, जेको मेन हाला जेको रोड आहे, मेन सुपर हाईवे उते मौजूदु आहियां। ॾाढो ज़बरदस्त शॉप आहे हिननि जो ऐं खादमे सकाफ़त जी हुननि जो नालो आहे नूर मेमण हालाई जो। त वाक़ई खादमे सकाफ़त आहे, सकाफ़त जी ख़िदमत करे रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ शयूं ही ईजाद करे थो, क्रिएट करे थो पंहिंजूं कपिड़नि जे हवाले सां बि, अजरक जे हवाले सां बि ऐं करोंडी काटन जेके असां चवंदा आहियूं। ऐं हुन खां अलावा निम्हा बोस्की बि हिननि मुतारिफ़ कराई आहे। त ॾाढो सुठो हिकिड़ो कमु हले पियो हिते। असांजे सिंध वासियुनि खे इहा आहे गुज़ारिश त पंहिंजी सकाफ़त खे प्रोमोट कयो ऐं अहिड़नि नौजवाननि खे हिमथायो ऐं हुननि खां अची हिते ख़रीद कयो शयूं ऐं पंहिंजी असांजी सिंध जी सकाफ़त खे पूरी दुनिया में उन्हनि त मुतारिफ़ करायो आहे, पर हिकिड़ो ॼणो कुझु नथो करे सघे। असां सभिनी खे मिली करे हुननि जो साथ ॾियणो आहे नूर मेमण हालाई जो। असां बि दोस्तों ये नूर मेमण हालाई जेको हिन जो ही सकाफ़ती स्टोर आहे हाला में, उतां मां ही खादी वरिती आहे। खादी ऐं में थोरो काटन मिक्स आहे। ही मां ही जोड़ो वरितो आहे 17-17.5 जो आहे, पर दोस्त रियायत करे 1500 रुपया वरिता आहिनि। ऐं ज़बरदस्त जेको आहे ही स्टोर आहे ऐं तव्हां बि अचो हिते ख़रीदो फ़रोख़्त कयो अची करे। ऐं ही जेको हुन में बाक़ाइदे सकाफ़त जो पूरो ही ॼण सम्झो सिंध समायल आहे हिकिड़े क़िस्म जी। वरी हीउ हिकिड़ो अजरक बि हिन ठाहियो आहे, मुफ़रल टाइप आहे, जंहिंमें सभिनी खे राज़ी कयो अथसि। थर बि आहे हिन में, इहे सही लाड़ बि आहे, उतर बि आहे। त हीअ वरी सही हीअ जीअं असां चवंदासीं उतर त लाड़काणे जो जेको पातल आहे किंग खे, जेको मुंहं जे दड़े जो बादशाह हो। त इहे सभु शइ हिन वटि मौजूदु आहिनि, तव्हां अची करे हिन खां वठी सघो था। ऐं मां ही ख़रीदारी कई आहे अॼु जी तारीख़ में। 1500 जो जोड़ो वरितो आहे। शायदि मूंखे मला हितां वरिती आहे, खांधी जो हिकिड़ो जोड़ो वरितो अथई, बाक़ाइदे ही वरितो आहे मां जोड़ो। हा, ईअं ई तव्हां बि अचो हितां वठो, ख़रीदारी कयो ऐं पंहिंजी सकाफ़त खे पूरी दुनिया में फैलाए छॾियो। छो जो असांजी सकाफ़त हिकिड़ी वॾी शाहूकार सकाफ़त आहे सिंध जी। सभिनी खे ख़बर आहे इहा, मां को नई ॻाल्हि नथो कयां, पर असां ते इहो फ़र्ज़ु थिए थो, लाज़िम थिए थो त पंहिंजी सकाफ़त जेको खादमे सकाफ़त आहे नूर मेमण हालाई, उन जा असां हथ मज़बूत कयूं। कुझु माण्हू तनक़ीद बि कनि था, तनक़ीद बि अखियुनि ते थियणु खपे, पर तनक़ीद बराए इस्लाह हुजणु खपे। सकाफ़त में तनक़ीद बि थिए, सुठी ॻाल्हि आहे, नक़ाद पिया आहिनि असां सुठा सुठा, पर हुन में इस्लाह जो हिकिड़ो अंसर हुजणु खपे।